रात जो घर में सब कुछ मामूल मौजूब हो। घर बातन गॾिजी मानी खाधी, ॿार पंहिंजी माउ जे भरिसां सुम्ही पिया। शायदि कंहिं बि मासूम ज़हन में इहो ख़्याल बि न आयो हूंदो त सुबुह थियण खां अॻु संदन ज़िंदगी हमेशह लाइ बदिलजी वेंदी। पर राति जी ख़ामोशी ओचितो गोलियुनि जी आवाज़ सां टुटी पई। नंढड़नि ॿारनि जूं अखियूं खुलियूं त संदन साम्हूं उहो मंज़र हो जेको शायदि हू सॼी ज़िंदगी विसारे न सघंदा। संदन बयान मूजिबि हुननि पंहिंजे पीउ खे माउ ते तशद्दुद कंदे ॾिठो ऐं पोइ गोलियूं हलण जो आवाज़ ॿुधो। कुझु ई लम्हनि में संदन माउ रत में वेझी वई। हीउ रुॻो हिकु क़त्ल जो वाक़ियो न आहे, पर 8 मासूम ॿारनि जी दुनिया उजाड़जण जी कहाणी आहे। 8 ॿार हाणे माउ जी हंज खां महरूम थी विया आहिनि। हैदराबाद जे हाली रोड पुलिस थाणे जी हद में जवाबदार मुड़ुस मुबैना तौर पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। घर में मौजूद नंढड़नि ॿारनि पंहिंजी माउ जे क़त्ल जो मंज़र पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। हाली रोड वारे इलाइक़े में रहंदड़ कुर्बान अबड़ो पंहिंजी ज़ाल 32 वरनि जी ज़ुबैदा ते मुबैना तौर 3 गोलियूं फायर कयूं। मक़तूला ज़ुबैदा 8 ॿारनि जी माउ हुई। संदसि पहिरीं शादी मां 5 ॿार हुआ, जॾहिं त कुर्बान अबड़ो सां ॿी शादी बाद 3 ॿार पैदा थिया। मक़तूला जे पुट ऐं धीउ पुलिस खे ॿुधायो त वाक़े खां अॻु हिकु परे जे माइट जवाबदार कुर्बान अबड़ो खे पिस्तौल ॾिनो हो। जॾहिं हुननि इन बाबति पुछियो त जवाबु मिलियो त पिस्तौल रखण लाइ ॾिनो वियो आहे। पुलिस जांच करे रही आहे त हथियार कंहिं ॾिनो ऐं कहिड़ियुनि हालतुनि में कुर्बान वटि पहुतो। पुलिस मूजिबि जवाबदार कुर्बान अबड़ो पिस्तौल समेत पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच जारी आहे। मारिजी वियल ज़ुबैदा जे नंढड़नि ॿारनि खे शायदि अञा इहा बि ख़बर न हुजे त मौत छा हूंदो आहे। हू अॼु बि पंहिंजी माउ जे बारे में एॾी सादगी सां ॿुधाए रहिया आहिनि ॼण हू कुझु देरि खां पोइ वापसि ईंदी। पर हक़ीक़त इहा आहे त उहा विछोड़े जी घड़ी हाणे हमेशह लाइ संदन ज़िंदगी जो हिसो बणिजी वई आहे। सिंध में अहिड़ा वाक़िया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं ईंदा रहनि था। कॾहिं घरेलू तकरार, कॾहिं गैरत जे नाले ते क़त्ल, कॾहिं ज़ाती दुश्मनी ऐं कॾहिं मामूली ॻाल्हियुनि तां इंसानी जानियूं ज़ाया थी वञनि थियूं। समाजी माहिरनि जो चवणु आहे त अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ कानून ते सख़्ती सां अमल, घरेलू तकरारनि जे वक़्ताए ते हल ऐं औरतुनि जे तहफ़ुज़ बाबति आगाही वधाइण जी ज़रूरत आहे। हाणे हिन केस में पुलिस जी जांच ऐं अदालत जी कार्रवाई अहम हूंदी। मक़तूला जे वारसनि ऐं शहरियुनि जो मुतालबो आहे त जेकॾहिं इल्ज़ाम साबित थियनि त जवाबदार खे कानून मूजिबि सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं अहिड़नि अफ़सोसनाक वाक़िअनि जी रोकथाम थी सघे।